सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। बिरादर मोहतरम हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी मुद्दद्दिर वाली तशरीफ़ फरमाए। इंशाअल्लाह मुखां बाद में साईं जन जो तफ़सीली ख़िताब थींदो। थोरो तवज्जो। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे ख़ुदा है। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे ख़ुदा है। सॼी मख़लूक़ खे मौला कंदो रोज़ी अता है। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे ख़ुदा है। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे ख़ुदा है। जबल अंदर विझी तन खे ॾई ॾिए रोज़ी पियो साईं। जबल अंदर विझी तन खे ॾिए रोज़ी पियो साईं। दहन अंदर मिठी मिसरी रखाई रब ग़िज़ा है। दहन अंदर मिठी मिसरी रखाई रब ग़िज़ा है। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे ख़ुदा है। सुञो आहे बुखियो आहे ॾुखनि में को ॾुखियो आहे। सुञो आहे बुखियो आहे ॾुखनि में को ॾुखियो आहे। करे सजदो मिठे रब खे ॾुखनि जी ॼण दवा है। करे सजदो मिठे रब खे ॾुखनि जी ॼण दवा है। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे ख़ुदा है। नकीरा हिन नकीठा हिन नकीरा हिन नकीरा हिन नकीठा हिन नकीरा हिन नकीला हिन नकीरा हिन पखी रोज़ी पया खाइने ॾींदो सबखे सदा है। पखी रोज़ी पया खाइने ॾींदो सबखे सदा है। अंधनि खे ॾे मंडनि खे ॾे सजनि खे ॾे सभिनि खे ॾे ढिलनि खे ॾे भलनि खे ॾे यार भजी सखा है। ढिलनि खे ॾे भलनि खे ॾे यार भजी सखा है। घुरे छो तो तूं ग़ैरनि खां ॾींदो सबखे